कराची में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त पीपल्स पार्टी पारां मोदी जी इंतहा पसंद सरकार ख़िलाफ़ ऐं बिलावल जी हिमायत में रैलियूं। कराची में सूबाई वज़ीर सईद गनी जावेद नागौरी वकार मेहंदी जी अॻवानी में कराची प्रेस क्लब वटि रैली कढी वई। हैदराबाद प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नरेंद्र मोदी जे पुतले खे बाहि ॾिनी वई। लाड़काणे में कैनेडी मार्केट खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में शरीक माण्हुनि पारां भारतीय सरकार ऐं नरेंद्र मोदी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। खैरपुर में जीलानी हाउस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। पीपल्स पार्टी जे अॻुवान कारकुननि ऐं शहरियुनि पारां शिरकत कई। भारतीय सरकार जी इंतहा पसंद ऐं भारत में बिलावल ख़िलाफ़ थियल मुज़ाहिरनि जी मज़म्मत कई वई। ठठे में रक्षा स्टाफ खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। सादिक मेमण MP रियाज़ शाह शेराज़ी ऐं ॿियनि जी शिरकत। जाती सांगड़ टंडोजा में भी पीपल्स पार्टियुनि पारां रैलियूं कढियूं वयूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।